अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां सिखूं था त ऑक्टल खे हेक्साडेसिमल में ऐं वरी हेक्साडेसिमल खे ऑक्टल सिस्टम में कीअं कन्वर्ट कजे। कंहिं दोस्त मूंखे चयो त छा हिन जे लाइ बि टेबल आहे, जीअं बाइनरी खे ऑक्टल में करण लाइ बि टेबल आहे ऐं बाइनरी खे हेक्साडेसिमल में कन्वर्ट करण लाइ बि टेबल आहे। जी इहे ॿई टेबलूं, इहे ॿई कन्वर्जन असां पोयां पढ़ी चुका आहियूं, पोयां वीडियोज़ आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। त मां उन दोस्त खे ऐं तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त हिन में का बि टेबल न आहे। ऑक्टल खां हेक्साडेसिमल जी काई टेबल न आहे। इन में असांखे करिणो पवंदो आहे टिवकड़ो कमु, ॿिवकड़ो कमु, ठीकु आहे, टिवकड़ो न ॿिवकड़ो। माना ऑक्टल छा आहे दोस्तो? अहिड़ो सिस्टम जेको बेस 8 वारो हुजे। असांखे बेस 16 में कन्वर्ट करिणो आहे न, बेस 8 खे। त इन जे लाइ पहिरियों असांखे कन्वर्ट करिणो पवंदो बेस 2 में हिन खे, पोइ कन्वर्ट करिणो पवंदो बेस 16 में, ठीकु आहे। ईअं असांखे एनी हाउ करिणो पवंदो, ॿियो हिन जो कोई बि वीचारु न आहे। पर जेकॾहिं हाणे तव्हां हेक्साडेसिमल खे कन्वर्ट कयो ऑक्टल में, त बि ॻाल्हि साॻी। त पहिरियां बाइनरी में कन्वर्ट कंदव, पोइ ऑक्टल में कन्वर्ट कंदव, ठीकु आहे। हलूं था दोस्तो एग्ज़ाम्पल करणु। हाणे ऑक्टल आहे मिसाल 7-1, हिनखे कन्वर्ट करिणो आहे छा में? बेस 16 में। त पहिरियां असांखे हिनखे बाइनरी में करिणो पवंदो। त बाइनरी में करण लाइ तव्हांखे ख़बर आहे त छा कंदा आहियूं असां? डिवीजन या LCM जेके चऊं, कन्वर्ट कंदासीं। त छा थींदो दोस्तो? 3 × 6 5 × 10, ॿिए 35 70 थींदो आहे। हिकिड़ो रिमाइंडर बचंदो, इहो असां हिते लिखंदा आहियूं, ठीकु आहे। रिमाइंडर साइड में ईंदो आहे। वरी ॿिनि जो 1 × 2 7 × 14, माना 2 7 34 थींदो आहे, 1 बचो। वरी 8 × 16, 1 बचो। तंहिंखां बाद में वरी ॿिनि जो टेबल 4 × 8, कुझु बि न बचो, यानी 0। वरी 2 × 4, कुझु बि न बचो, यानी 0। ऐं लास्ट में वरी ॿिनि जो टेबल 1 × 2, कुझु बि न बचो, यानी 0। त यानी जेको 71 वारो ही सिस्टम आहे, 71 वारो नंबर आहे, उहो बाइनरी में छा थो थिए? 1 0 0 0, 3 दफ़ा 0, वरी 3 दफ़ा 1, ही आहे, ठीकु आहे दोस्तो। बाइनरी में थी वियो, ठीकु आहे। हाणे असांखे इन खे वरी बाइनरी खे कन्वर्ट करिणो पवंदो छा में? बेस 16 में, ठीकु आहे। ऐं बेस 16 में तव्हां कीअं कंदो? बेस 16 में तव्हांखे ख़बर आहे त टेबल यूज़ थींदी आहे, ऐं उहा टेबल मूंखे हिन महिल त न आहे ठहियलु, वरी ठाहिणी पवंदी। इन करे मां ॿी वीडियो, पोइ वीडियो में उहा कॉपी करे थो अचां 2 मिंटनि में, ठीकु आहे। हिते मां स्टॉप थो कयां, उहा खणी था अचूं टेबल। ठीकु आहे दोस्तो, ही मां साॻे वीडियो मां स्क्रीनशॉट कढी आयो आहियां, जेको मां तव्हांखे सम्झायो हुयो, ठीकु आहे। त हीअ हेक्साडेसिमल जी ऐं बाइनरी जी टेबल आहे, माना बाइनरी जी टेबल आहे हेक्साडेसिमल जे लाइ। हाणे जेकॾहिं हिन नंबर खे असांखे कन्वर्ट करिणो आहे हेक्साडेसिमल में, त इन टेबल मां असांखे ॾिसणो पवंदो, ठीकु आहे दोस्तो। त असां छा कंदा आहियूं? असां इन नंबर खे, हर नंबर खे, मतिलबु जेको बि नंबर हुजे उनखे असां चेन जोड़नि में टोड़ींदा आहियूं। त ही हिकिड़ो त चेन में टुटे थो, हिन जोड़े चेन में टुटे थो, पर ही जोड़ो टिनि में थो टुटे, हिन करे हिन जे अॻियां हिकिड़ो असां 0 ॾेई सघूं था। त यानी ही थी वियो 0 1 0 0, ऐं ॿियो जोड़ो आहे 0 1 0 1 1 1। त हिन जे लाइ टेबल में ॻोल्हियूं त कहिड़ो असांखे मिले थो नंबर? 0 1 0 0। जे इहो ॾिसिजे त इहो आहे 4 हुयो, 0 1 0 0, यानी इन जे लाइ असांखे छा रखिणो पवंदो हिते? 4 पहिरियां। पोइ आहे 0 1 1 1, इहो किथे आहे? इहो त उहो हुयो 7, 0 1 1 1, ऐं 7 इहो, हिन करे 7 ॾींदासीं। हाणे असांजो मतिलबु छा? असांजो छा थियो? असांखे ख़बर पई त 71 जेको आहे ऑक्टल सिस्टम में जेको आहे उहो हेक्साडेसिमल में 47 थींदो आहे। तव्हांखे हीअ टेबल कीअं ठाहिणी आहे, इहो बि मां पोइ वीडियो में सेखारियो आहे। जॾहिं ऑक्टल हिनखे बाइनरी ऐं हेक्सा खे कन्वर्ट करण जो वीडियो मां हिते अपलोड कयो आहे, उहो तव्हां ॾिसी सघो था, ठीकु आहे। ईज़ी आहे सफ़ा। त हिन जे लाइ काई टेबल न आहे डायरेक्ट ऑक्टल खे 16 में करण लाइ हेक्सा में, पर तरीक़ो इहो ई आहे त पहिरियां
ऑक्टल खे बाइनरी में, वरी बाइनरी खे पोइ हिते 16 में। हाणे वरी जेकॾहिं 16 वारो ई जेको मिसाल आहे हे वारो अगरि तव्हांखे चइजे 47 खे कयो ऑक्टल में, त हिनखे पहिरियां 47 खे कंदव बाइनरी में, वरी बाइनरी खे ऑक्टल में। उन जे लाइ वरी ऑक्टल जी टेबल जेका मां अॻु में ई तव्हांखे सेखारे चुको आहियां। उमेदु आहे दोस्तों तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं सम्झ में बि आयो हूंदो।